बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नसल्ली व नसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में हिकिड़ो शख़्स हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी गश्त दौरान जॾहिं पाण घिटियुनि में घुमंदा हुआ, घुमण दौरान हिकिड़ो शख़्स बोतल सां मिलियो जंहिंजी बोतल में शराब हुयो। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु पुछो, ऐं जवान हिन में छा खयूं थी? त शराब इस्लाम में हराम आहे। सो हुन लिकाइण ख़ातिर ऐं दिल में उहो शर्मिंदो बि थियो ऐं अल्लाह तबारक ताला जी बारगाह में अर्ज़ु कयईं, या इलाही मूंखे अॼु हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे साम्हूं शर्मिंदो न कर, मूंखे इन गुनाह जी माफ़ी ॾे, आइंदा मां कॾहिं बि शराब न पीअंदुसि। त इहा दुआ घुरण खां बाद में हज़रत उमर फारूक खे अर्ज़ु कयईं, ए अमीरुल मोमिनीन, हिन बोतल में सुरको आहे, सुरको जेको पीअणु जाइज़ बि आहे। त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु चयो त ए जवान मूंखे ॾेखार। जॾहिं उन बोतल ॾिनी त वाक़ई उन में सुरको हुयो। सो दोस्तो अज़ीज़ो, त हिकिड़े शख़्स खां जे साम्हूं शर्मिंदे थियण खां उन शख़्स दिलो दिल में अल्लाह तबारक ताला खां मुआफ़ी तलब कई त अल्लाह तबारक ताला उनखे माफ़ी अता फरमाई ऐं उन शराब खे अल्लाह तबारक ताला सुरके में तब्दील करे छॾियो। सो जेकॾहिं असां बि अल्लाह तबारक ताला खां सची तौबह कंदासीं त अल्लाह तबारक ताला यकीनन असांखे बख़्शे छॾींदो। हिकिड़ी हिकायत ईंदी आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त हू हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु निमाज़ पढ़ी इशादी निमाज़ पढ़ण खां बाद में पाण उतां निकिता, घर ॾांहुं रवाना थिया। घिटीअ में अचनि पिया त उनखे हिकिड़ी औरत मिली। औरत अर्ज़ु कयो, ऐं अबू हुरैरा मूंखां हिकिड़ो गुनाह थी वियो आहे, छा हुनजी मुआफ़ी आहे? हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु पुछो त कहिड़ो तोखां गुनाह थियो आहे? हुन चयो, साईं मां ज़िना कई आहे, ज़िना करण खां बाद में मूंखे औलाद थियो, जंहिंखे मां उनखे ॼणण खां बाद में उनखे मां क़त्लु करे छॾियो। सो जेकॾहिं मूंखे माफ़ी मिले, ॿुधायो, जेकॾहिं माफ़ी मिलंदी त मां तौबह कयां। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त मां हुनखे चयो, तूं तबाह थी वई, हलाक थी वई, जो तूं एॾो गुनाह जो कमु कयो, हाणे तोखे माफ़ी कीअं मिलंदी? जॾहिं उहे लफ़्ज़ उन औरत ॿुधा त बेहोश थी किरी पई ऐं मां उतां हलियो वियुसि। जॾहिं कुझु पंधु करे वियुसि हलियो त मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त मां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त कोन पुछो त इन जी सज़ा आहे, इन जी तौबह आहे न आहे। ऐं उतां ई वापसि मोटियो ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ु कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन वापारे औरत मां ॾिठी ऐं जंहिं हुन मूंखां हीउ सुवालु पुछियो त मां गुनाह जो कमु कयो आहे, छा मूंखे माफ़ी मिलंदी? त मां हुनखे हीअ अल्फाज़ चई ॾिना। त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं अबू हुरैरा तोखे सोचणु खपे, छा तूं न ॿुधो आहे त अल्लाह तबारक ताला फरमायो आहे, वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आख़र। इहा सॼी आयत पढ़ी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त अल्लाह तबारक ताला पोइ जेके उहे शख़्स जेके अल्लाह तबारक ताला खां सवाइ ॿिए जी इबादत नथा कनि, त पोइ अल्लाह तबारक ताला उन्हनि जे गुनाहनि खे नेकिन में तब्दील अता फरमाईंदो आहे। सो अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो, जॾहिं इहा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॻाल्हि ॿुधाई त मां वापसि वियुसि ऐं उन औरत खे मां ॻोल्हियो, यको ॻोल्हींदो रहियुसि हता के मूंखे ॿार बि चरियो पिया चवनि त हीअ छा थो चवे, कहिड़ी औरत, कंहिं मसइलो पुछुसि। सो हता के मां हुनखे लधो ऐं उनखे मां ॿुधायो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ इरशाद फरमायो आहे, अल्लाह तबारक ताला जो बि इहो ई हुकुम आहे, जेको मुशरिक आहे उन जा गुनाह कोन बख़्शा वेंदा। बाक़ी जेको मुशरिक न आहे, अल्लाह तबारक ताला खां सवाइ ॿिए जी इबादत नथो करे, त पोइ जेकॾहिं उहो तौबह कंदो त अल्लाह तबारक ताला उन जा गुनाह बख़्शे छॾींदो। सो असांखे बि हमेशह अल्लाह तबारक ताला जे दर ते तौबह करणु घुरिजे, गुनाहनि जी माफ़ी घुरणु घुरिजे, त अल्लाह तबारक ताला यकीन असांजा गुनाह बख़्शे छॾींदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।